चवंदा आहिनि त हंधु उहो सड़े जिते बाहि ॿरे। अहिड़ी सूरत हाल बि शदादकोट अनाज मंडी अंदरि सारियुनि जी कटौती ते आबादगारनि ऐं हारियुनि सां आहे। आबादगारनि पारां सारियुनि जी कटौती ते वारे अमल खे रोकण लाइ एहतजाज कयो त वापारियुनि पारां पिण 4 ॾींहंनि खां अनाज मंडी अंदरि मुसलसल सारियुनि जो वाक बंदि करे सारियूं ख़रीद करण खां जवाबु ॾेई छॾियो आहे, जंहिं करे सिंध ऐं बलोचिस्तान खां ईंदड़ रोज़ानो सारियूं जा सवें ट्रैक्टर बग़ैर वाक जे हलिया वञनि था, जॾहिं त लाचार ऐं मजबूर आबादगार ऐं हारी मजबूरनि पंहिंजो सारियूं खपाइनि था, जेके पिण वापारी उन्हनि खां पंहिंजे कारखाननि ते मनपसंद रेट ऐं कटौती समेत खणनि था। अहिड़ी सूरत हाल सबबि फ़ी मण ते 300 खां 400 रुपया आबादगार हारी नुक़सान में खपाए थो ऐं कटौती कई वञे थी, जॾहिं त साॻियो हारी ऐं आबादगार पंहिंजे फ़सुलु करण लाइ भाण, तेल, ॿिज ऐं ॿियो सारियाले फ़सुल लाइ भलावणनि खां ओधर ते वठे थो, जंहिं करे हारी आबादगारनि जो मुआशी क़त्ल थिए थो। कोशिश डिजिटल पारां रिपोर्ट दौरान अनाज मंडी में सारियूं खणी ईंदड़ आबादगारनि ऐं हारियुनि वापारियुनि पिण पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। अन्न हासकार ॼाणी वाणी वापारियुनि बंदि करे मंडी सस्ते अघ जे ख़रीद करण जे करे इहो सॼो ड्रामो रचायो आहे। जे हुकूमत खां पुॼे त मंडी खे तालाबंदी, सेलरनि खे तालाबंदी न कई वेंदी त ग़रीबनि जो अन्न सस्ते अघ ते वठंदा। कणिक पहिरीं बि असां सां इहो ज़ुल्म कयो वियो, सस्ते अघ ते 1700 खां वठी 2000 ताईं असांजी कणिक ख़रीद कयूं, जेके माण्हू अॻु में बि तमामु ख़तमु कर्ज़ी थी चुका आहिनि। इहे माण्हू धाड़ा फुरा कनि था, रोड ते असां निकिरण जहिड़ा न आहियूं। अमीर ज़मीनदार माण्हू जेके आहियूं सभु असां ख़तमु ग़रीब थी विया, मानी खाइण खां माण्हू रहिजी चुका आहिनि। ख़ुदा जो कसम आहे, मां ख़ुदा जो कसम खणी चवां थो त माण्हू मानी खां रहिजी विया आहिनि। महिल कणिका खाइण खां माण्हू परेशान आहिनि। हे अन्न जी मंडी बंदि कयूं वेठा आहिनि त ग़रीब कणिक को सस्ते अघ ते जेको बीमार थिए थो, को व्याज में फाथल आहे, उन को सस्ते अघ ते वठी ऐं कणिक जी काई बंदि लॻी पई आहे। को माण्हू कणिक जी काई नथो करे, न गाह थो करे। जेको माण्हू बीमार थिए थो त मजबूरनि गॾा कढी उहा शइ करे ऐं हिते आणे ॾिए थो हिनखे सस्ते अघ 3000 ऐं 3100 बसि इहो मुल्ह ॾियणो ॾेयूं सही वेठा आहिनि। ग़रीबनि सां ज़ुल्म वधि में वधि। जेकॾहिं हुकूमत मंडी बंदि थी कराए त मंडी खे तालाबंदी, कोई बि माण्हू हिते न अचे, भली जेल में माण्हुनि उन्हनि खे, ऐं उन खां पोइ हिते सेलरनि खे बि ताला हया वञनि। ट्रैक्टर ॿाहिरि पुलिस बीहारनि, जे ट्रैक्टर शहर ॾे कोई बि दाख़िल न थिए, पोइ फ़ैसिलो थींदो। बाक़ी अन्न रोज़ वठनि था, ऐं फ़ैसिलो कॾहिं बि न थींदो। हे रोज़ाने असां ग़रीबनि सां ज़ुल्म थो हले सही। हे अलाह करे तव्हां मथे इदारनि में तव्हां मोकिलियो, असां ग़रीबनि जो हक़ थिए, फ़ैसिलो थिए, मंडी हले त को कणिक जी काई थींदी न त कॾहिं बि न थींदो। ईंदड़ साल असांजी कणिक न हूंदी मां चवां थो। अॻे ई माण्हू 1700 ते हिननि कणिक वठी माण्हुनि सां ज़ुल्म कयो आहे। उहा कणिक अॼु 3500 4000 ते खपे थी। अवाम सां जे ख़ैर खाइनि त अवाम खे हाणे ॾियनि उन 1700 जे अघ सां त अवाम अटो खाए, छो नथा ईअं कनि। असांखो बसि सस्ते अघ ते वठी इहे सारियूं साॻी 4-5 हज़ार ते ॿाहिरि था खपाइनि। जेके ट्रैक्टर पंजाब जा टेला था अचनि, भरिजी वञनि था, असांखां वठनि 3000 रुपए होॾे खपाइनि था, साॻी 4500-4000 ते खपाइनि था, ॿाहिरि पंजाब ॾे ॾियनि था, ॿाहिरि ॾियनि था। असां ग़रीबनि सां वधि में वधि ज़ुल्म आहे। तव्हां आला अदालत ताईं इहा पहुचायो, महिरबानी करे जीअं फ़ैसिलो थी वञे, हक़ थी वञे असांजो। वापारनि जी हठ धर्मी आहे, वापारनि जी ब्लैकमेल आहे, इन जे करे अन्न था वठनि, मारे अन्न था वठनि पिया। हिते मंडी बंदि, मंडी में सुनसान लॻो पियो आहे, को वापारी ख़रीद करण लाइ अचे कोन थो। हिकु हटी करे सेलरनि जा दर खोले छॾिया अथऊं, उते सेलरनि में पंहिंजे मर्ज़ीअ सां अन्न था वठनि पिया। हारियुनि ऐं ज़मींदारनि जो क़तलाम लॻो पियो आहे। इहो क़तलु करण जे लाइ ओॾां इहे मुॾियूं काती खयूं वेठा आहिनि, वापारी पिया था मारिनि। हाणे जेकॾहिं असां अटो था वठूं त 4000-4500 रुपया अटो आहे। बाबा जेकॾहिं अटो आहे एतिरो महांगो आहे त सारी खे बि त वधायो न। सारी इहो 2000-2500, इहो वधि में वधि 3000 ताईं, इहो ईअं था वठनि पिया। पर इन भेट में जेकॾहिं असां ग़रीब जेको आहे सो पंहिंजे बचण लाइ वञी अटो वठूं, हाणे बि असांजा ट्रैक्टर ॿाहिरि बीठा आहिनि, ॿीणो किरायो करे वरी वापसि ट्रैक्टर वारनि खे ॾेई करे वापसि मोटायूं। अन्न असांजो रुलंदो थो वधे, कंहिंखे ॾियूं? असां DC ज़िले लाड़काणे जे इन खे अर्ज़ु था कयूं, कमिशनर खे अर्ज़ु कयूं था, बाबा असांजी वाहर कयो, महिरबानी करे हिते मंडीअ में कुझु न कुझु तव्हां एक्शन खणो, या त तव्हां कारखाननि खे सील कयो, कारखाने वारे वापारियुनि खे तव्हां कारखानो खोलणु न ॾियो त अन्न उते न वठनि पंहिंजे मर्ज़ीअ सां भलावणनि जे हथां। उते वापारी अन्न था वठनि पिया, काॾे वञूं साईं? असां सां त ज़ुल्म आहे, नाहक आहे। कंहिंखे अर्ज़ु कयूं, कंहिंखे चऊं, कंहिं वटि दाऊं थियूं? बसि असांजूं दाऊं अलाह खे आहिनि, अलाह करे इन्हनि जी ॿेड़ी ॿुॾे वापारियुनि जी। हिकु हटी सरमाएदार आहिनि, ग़रीबनि जो पियो था क़तलु कनि, छा कयूं? असां सां इहो ई ज़ुल्म आहे बाबा। के बि सील कयो वञे, पोइ असां बि पंहिंजो अन्न जेको आहे त खाइण लाइ रखी छॾींदासीं, पिया पंहिंजे बचनि खे खाराईंदासीं। जेकॾहिं कर्ज़ु न लाया त कर्ज़नि जे करे असां पंहिंजो ख़ुदकुशी करे पाण खे मारे छॾींदासीं।
ॿियो छा कयूं, सॼो साल लोड़े लोड़े करे उहो अन्न खणी अचूं ऐं हुते उहा टके धड़ी खपे थी, सो बि पंहिंजी मर्ज़ी ते असां ॿाहूं ॿधी इलाज कयूं, हो न खणण सां पंहिंजो अन्न वठनि। साईं असांजो कमिश्नर साहब खे इहा ई अपील आहे त या सेलर बि सील कया वञनि या असांखे रिलीफ ॾेई करे मंडी खोलायो वञे ऐं असांखे सुठो रेट ॾिनो वञे त जीअं असां ग़रीबनि जो गुज़ारो थी सघे। त हे मंडी बंदि असां न कई आहे दादा, मंडी बंदि कई आहे राइस मिल वारनि कई आहे। असां मंडी बंदि कयूं आहे या असां कंहिंखे सेलर वारे खे या कंहिंखे अन्न जो चऊं आहे त चवंदा हिननि जो छा आहे त पंहिंजो मंडी बंदि करण जो ब्लैक मेलिंग वारो सिस्टम आहे ऐं उन जे हूंदे अन्न बि वठनि था, हर ॻाल्हि कनि था, ख़रीदारी बि हिननि जी हले थी, नालो वरी मंडी जो बंदि आहे। ऐं ॿियो छा आहे त असां जंहिं इलाइक़े में रहूं था न इहो तमामु मतिलबु हिकिड़ो पुठिते पियल इलाइक़ो आहे। ईअं करे पुठिते न आहे पर हिनखे ज़रूरी मां हिकिड़ो उछलाए छॾियो अथऊं, पोइ ते करे छॾियो अथऊं। ऐं ॿियो त असांजे माण्हुनि जो जेको आहे न ज़हनी तवाज़ुन बि हाणे सही न आहे, उन्हनि खे ग़लति फ़हमी थी पई आहे, उन्हनि खे ग़लति गाइड कनि था, उन्हनि खे ॿुधाइनि था भाउ तव्हांजी मंडी बंदि हुजे हा खुलियल हुजे हा त इहो हेॾो अघु करे हा, हेॾो रेट करे हा, हेॾी इहा ॻाल्हि करे हा, हे सिर्फ़ु आबादकारनि जे घोड़नि जे करे इहो तव्हांजो रेट घटि आहे, हे आहे। हालांकि तव्हां सॼी हिन में सिंध में ॾिसो त ओवरऑल जेका थिए बि त मंडी जो रेट साॻियो ई आहे, अञा बि शहदाद कोट तव्हांखे मथे ईंदो। पोइ इहो हिननि जी पंहिंजी गेम आहे त कीअं 50-100 मथे ॾेई वरी उहो कीअं 50-100 कढी ईंदा आहिनि, उते फॾा डस्टा हणी नाजाइज़ियूं कटियूं वटियूं करे कमु सिधो करे वेंदा आहिनि। पर तव्हांजी मंडी अॼु बि ॿियनि शहरनि खां जेको आहे त मथे हूंदी 100 रुपया। ऐं हे जेको रेट जेको घटि आहे चांवरनि जे करे, पर हाणे हे माण्हुनि खे अवाम खे ब्लैक मेलिंग हिसाब में था कनि त तव्हांजो हे जेको रेट घटि आहे इहा आबादकार मंडी बंदि करे वेठा आहिनि। हालांकि असां न मंडी बंदि कराई आहे, न असां आबादकारनि खे चयो आहे त तव्हां न अन्न आणियो। असां जेको क़दम खणूं था, जेको असां कमु कयूं था उहो कानूनी दायरे में कयूं था। असां DC खे चऊं था भाई नाजाइज़ कटौती आहे, असांखे इहा नाजाइज़ कटौती ख़तमु कराए ॾे, पंहिंजो जेको तव्हांजो ऑर्डर निकितल आहिनि उन खे इम्प्लीमेंट कर, उहो करे नथो जे AC साहिब हिननि वटि वियो, हिननि खे चवे थो पंहिंजा जेको आहे तव्हां लाइसेंस ठारायो या नाजाइज़ कटौती न कयो, पेड ते जेको आहे तव्हां पंहिंजो बिल ठाहियो, त उन ते वरी साईं हिननि जो इहो ई आहे त असांखे जेको आहे AC साहिब जी हिरासमेंट थो करे। हाणे इहा हिरासमेंट अगरि हिनखे चए थो कानूनी घुर्जियूं पूरियूं कयो त हिरासमेंट आहे, उन जे अपोज़िट में हिननि वरी हुनखे ब्लैकमेल करण लाइ मंडी बंदि करे छॾी आहे। को आबाद करण लाइ त हिननि मंडी बंदि कोन कई आहे या ॿी कंहिं ॻाल्हि जे करे त कोन कई आहे, हिननि त पंहिंजे दिफ़ा में हिकिड़ो मंडी बंदि करे हिकिड़ो माण्हुनि खे ठगण वारो तरीक़ो बि ऐं गवर्नमेंट खे असां आबादकार जी का हारी आबादकार जी तनज़ीम आहे उन खे बि हिकिड़ो ब्लैकमेल करण वारो हिननि जो सिस्टम आहे। ॿियो कुझु बि न, हिन जी सिर्फ़ु ड्रामेबाज़ी आहे। ऐं असां हाणे अॻिते इंशाअल्लाह ताला वरी इन जे लाइ अमल को सोचींदासीं, पोइ रोड ते वेहणो पियो या कोर्ट में वञिणो पियो त हे जेको नाजाइज़ी तरीक़े सां माण्हुनि खे फुरे लुटे रहिया आहिनि ऐं मंडी बंदि करे माण्हुनि खे ब्लैकमेल करे रहिया आहिनि, इन जे लाइ बि इंशाअल्लाह ताला असांजी गौर वीचार हेठि आहिनि कुझु मनसूबा इंशाअल्लाह ताला, उहो बि असां गवर्नमेंट जे ज़रिए ई मतिलबु प्रेशराइज़ कंदासीं हिननि खे ऐं हिननि खे साईं मां इहो ई चवंदुमि त हे वाक 5 ॾींहं बंदि आहे, उनमें असां आबादकार सभु असां सां राज़ी आहिनि त वाक खुलणु, हे सिर्फ़ु हिकिड़ो जेको आहे मखसूस तादाद आहे उहो ई नथो चाहे त वाक जो मंडी खुले। असां सां वेही सुभाणे मीटिंग कंदा, असां सुभाणे सां ई वाक खोले था छॾियूं। कंहिं प्लेटफार्म ते अचनि सही, जेको उन्हनि खे प्लेटफार्म मिले थो, जेको चवनि था उन्हनि ते बीहनि था। हाणे तव्हां कल्ह जी मिसाल वठो, कल्ह DC शिकारपुर हिननि खे विहारियो, पंहिंजे आबादकारनि ऐं उन्हनि खे गॾिजी हिकिड़ो लाइ अमल ठाहियूं, उहो कल्ह ई मंडी हिकिड़े ॾींहं जे लाइ बंदि थी, हिकिड़े ॾींहं में ओपन थी वई। असांजो हले छो शहदाद कोट में इहो रोज़ाने जो मसइला थियनि था। हाणे उतो जेको माहौल तव्हां असां हिननि खे चवंदासीं जेको उते माहौल हले थो उते बि त ओपन मंडी आहे, उहा ओपन मंडी हिते ई फॉलो करायो। असां त हुन में ई राज़ी आहियूं। हे हले छो चवंदा रुगो असांजी ॻाल्हि मञूं, हुन में असांखे त सम्झ नथी अचे। असांखे हिकिड़ी शइ सम्झ ईंदी, वापार करण जहिड़ो हूंदो त कंदासीं, न त वेठा हूंदासीं। ॾिसणो उहो आहे त आबादकारनि ऐं हारियुनि जे हलंदड़ कटौती वारे जंग में इंतिज़ामिया कहिड़ो किरदारु अदा करे थी। आबादकारनि जे दर्दनि जो दरमान थिए, उन्हनि खे मक़रूज़ थियण खां बचाए थी वरी साॻी तरह केतिरनि ई ॾींहंनि खां कटौती वारे तकरार खे साॻी तरह ॾिसी दरगुज़र करे थी। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल शहदाद।